अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में वाज़े वाज़े फरमायो आहे त उहे इंसान भटकी वेंदा आहिनि, रुली वेंदा आहिनि, नसीहत मां न सम्झंदा आहिनि ऐं हिदायत जे रस्ते ते न अची सघंदा आहिनि, जिन्हनि जी दिलनि ते आउं मोहर हणी छॾींदो आहियां। अहिड़नि भटकियलनि इंसाननि में उहे नाफ़रमान इंसान बि आहिनि जेके माउ पीउ जा नाफ़रमान आहिनि। जिन्ही बि माउ पीउ जी नाफ़रमानी कई ऐं उन्हनि जो अदब न रखियो, उन्हनि जो ख़्यालु न रखियो, उन्हनि जे मानी मर्तबे खे न सम्झियो, उन्हनि जे फ़िक्र खे न सम्झियो, उन्हनि जी नसीहत खे न सम्झियो, त यकीनन तबाही जे रस्ते ते विया। जीजल माउ जी दुआ में ऐं आह में वॾो असरु आहे। उन्हीअ जे दरमियान ऐं रब आलमीन जे दरमियान को बि विचां पर्दो न रहंदो आहे जॾहिं दुआ ऐं आह पंहिंजो असरु ॾेखारे थी। ही ग़ज़ल बि मूं जीजल माउ ते ठाहियो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थो। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। उन्ही दुआ बदौलत तुंहिंजी चमकी क़िस्मत, उन्ही दुआ बदौलत तुंहिंजी चमकी क़िस्मत, उहो शर्फ़ उनखे शफ़ा खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए। वेई हाणे जीजल ख़ाली थी वई झोली, वेई हाणे जीजल ख़ाली थी वई झोली, उन्ही भर निगाह खां बका खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए। जेको फ़र्ज़ु हो जो छॾे जे फ़रीज़ो, जेको फ़र्ज़ु हो जो छॾे जे फ़रीज़ो, जन्नत जी जानिब हवा खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए। नसीहत ही मुंहिंजी साग़िर यादि रखजांइ, नसीहत ही मुंहिंजी साग़िर यादि रखजांइ, कंदे न अमल जे वफ़ा खां परे थिए, कसम हिकु ख़ुदा जो ख़ुदा खां परे थिए। मिठी माउ जी हाणे दुआ खां परे थिए।